ज़िक्र सालिहीन कफ़ारा, नेक बाननि जो ज़िक्र गुनाहनि जो कफ़ारो आहे। इंशाअल्लाह इन ज़रिए इन जी बरकत सां असांजा गुनाह भी मुआफ़ थींदा। 17 रमज़ान मुबारक अमर साइण अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो उर्स मल्हायो वेबो आहे। आशिक़ाने सहाबा व अहल बैत रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन उर्स मल्हाईंदा आहिनि, ईसाले सवाब भी कंदा आहिनि ऐं हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जी सीरत खे ॿुधी करे पंहिंजी दिलनि खे मुनवर भी कंदा आहिनि। असांजी दिलनि खे भी संदन जी सीरत सां मुनवर फरमायो, संदन जे बारे में कुछ मालूमात अता फरमायो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व अला आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। अम्मड़ साइण महबूबाए महबूबे कायनात सुभानअल्लाह सैयदा आयशतु सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा रज़ियल्लाहु तआला अन्हा ॾाढी बाबरकत हस्तियूं आहिनि। बेशक ये अहिड़ी हस्तियूं आहिनि जंहिंखे रसूल मुहतशम नबी मुअज़्ज़म शफ़ीअ उमम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो क़ुर्ब ख़ास हासिल। बेशक बेशक ऐं अव्हां मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़ा हज़रत सैयदुना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी नियाणियूं हुयूं। ऐं अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां सैयदा सां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो निकाह थियो ऐं सैयदा आयशतु सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा सां नबी बरहक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढी मुहब्बत फ़रमाईंदा हुआ। ऐं सैयदा के मुहब्बत सां हुमैरा चवंदा हुआ। मतलब हाँ, पिंक रंगत वारी, गुलाबी चेहरे वारी, पिंक रंगत वारी, ये मोहब्बत सां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा के अल्हम्दुलिल्लाह मुखातिब फ़रमाईंदा हुआ। ऐं सैयदा जेकियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बींग अ वाइफ, बींग अ ज़ौजा मुताहरा, अवां जो ॾाढो अहम किरदार हो। ऐं उलमा फ़रमाइनि था त सैयदा जे ज़रिए उम्मत जी ख़वातीन खे जेको इल्मु ज़ाहिर थियो ऐं शरीयत मुताहरा जो उहो इल्मु जेको ख़वातीन जे लाइ बिलख़ुसूस आहे, ख़ासि आहे, सैयदा जे ज़रिए सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उम्मत ताईं पहुचो आहे। यानी पाण आलिमा हुयूं, छा इहो फरमाइण चाहियो था? जी जी, सैयदा आयशतु सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला न सिर्फ़ु आलिमा हुयूं बल्कि मुफ्तिया हुयूं, मुफ़स्सिरा हुयूं, मुहक़्क़िक़ा हुयूं, मुहद्दिसा हुयूं ऐं यक़ीनन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ेरे तरबियत हुयूं, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सभिनी खां प्यारी शागिर्दियाणियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिन एतबार सां बीबी साहिबा जी शान आहे त चयो वञे थो, उलमा फ़रमाइनि था तक़रीबन 2210 2210 अहादीस तय्यबा सैयदा आयशतु सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां अल्हम्दुलिल्लाह कसीर रिवायत। जी हाँ जी हाँ जी हाँ। ऐं माशाअल्लाह हू रिवायतूं तव्हां ॿुधंदा न त उम्मत जी ख़वातीन जो बिलख़ुसूस ऐं बिलअमूम अल्हम्दुलिल्लाह शरीयत मुताहरा जो ॾाढो वॾो इल्मु सैयदा जे ज़रिए डिस्कवर थियो आहे। ऐं अल्लाह जी रहमत सां वॾा वॾा सहाबा इकराम आलिम रिदवान बीबी साइण वटि हाज़िर थींदा हुआ, ताबई बीबी साइण वटि हाज़िर थींदा हुआ ऐं इल्मु हासिल कंदा हुआ। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।